अमड़ ॾेई वञ खेर अलाह जे नाले बाबा। अलाह तव्हांजा बेड़ा पार कंदो बा। हक अल्लाह हक। अलाह तव्हांजा बेड़ा पार कंदो बा। हक अल्लाह हक। अरे फ़कीर बाबा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अमड़ अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। अलाह कंदो तव्हांजा बेड़ा ई पार हूंदा। मुंहिंजो बेड़ो विच दरिया में आहे ऐं तूफ़ाननि जे घेरे में लॻो पियो आहे। फ़कीर बाबा तुम दुआ कर त इहे सभु तूफ़ान तरी वञनि ऐं ख़ैरनि सां मुंहिंजो माणिक उन बेड़े मां तरी अचे पंहिंजे तड़ ते लहे। अमड़ आऊं दिलि सां दुआ थो घुरां तुंहिंजे बेड़े खे लहरा ऐं लोॾा ज़रूर ईंदा पर ॿुॾंदो कोन। इहा हिन फ़कीर जी हिकु माउ खे दिलि सां दुआ आहे। फ़कीर बाबा अलाह तुंहिंजी दुआऊं क़बूल कंदो ऐं मुंहिंजो माणिक ख़ैरनि सां घर मोटी ईंदो। आमीन सुम्मा आमीन। हक अल्लाह हक। फ़कीर बाबा मुंहिंजो माणिक ख़ैरनि सां घर मोटी ईंदो न त हिन माउ जो वाइदो आहे तोसां तोखे भलो वॻो पाराईंदसि। अलाह साईं तव्हांजो माणिक मोटाए ऐं तव्हांजा वेड़ा वसनि फ़कीर लाइ इहो ई काफ़ी आहे। आमीन। फ़कीर बाबा अलाह साईं तोखे बि ख़ुशि रखंदो ऐं तुंहिंजी दुआऊं क़बूल कंदो। बेशक कमड़ बेशक। हू ॾातार ऐं रहीम आहे ऐं ख़ुदा कंदो त सभिनि जे सिर जो ख़ैर हूंदो। मौला साईं ख़ुशि रखंदव बाबा। इहा फ़कीर फूके शाह जी दुआ अथव। हक अल्लाह हक। हक अल्लाह हक। या अल्लाह इन फ़कीर जी दुआऊं क़बूल कर ऐं मुंहिंजे माणिक खे ख़ैरनि सां घर आण त मां तुंहिंजे नाले ते ख़ैरात कंदसि। माणिक तूं हाणे अलाए किथे आहीं। हाणे त मूंखे हिॾिकी बि नथी अचे। लॻे थो त तूं हाणे मूंखे यादि कोन थो करीं। आऊं त तोखे सॼो ॾींहुं यादि कंदी आहियां माणिक। जे तोखे हिॾिकी लॻंदी हूंदी त राति जो तोखे निंड बि न ईंदी हूंदी। मुंहिंजे ॿिए ते निंड फिटल आहे। तड़ ते वञी अखियुनि जा ॻोड़ा धोई ईंदी हुयसि पर हाणे त मांगर जे भव खां अपा ऐं अम्मा हाणे त मूंखे हाजी साहब जे फार्म ते रखियो आहे। दिल त घणो ई थी चवे त हर हर दरिया ते अची तुंहिंजो वाटो ॾिसां तोखे सॾियां पर हाणे त आऊं तड़ तां तड़जी ई वई आहियां। तूं अलाए मोटंदे अलाए न पर मुंहिंजी दिलि थी चवे त तूं ज़रूर मोटंदे माणिक ज़रूर मोटंदे तूं। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।